अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां या मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल जो रवैयो सियासी नाहे। गवर्नर बिल ते सही करे हाथ बिल ॿीहर असेंबली में पेश करण की जरूरत न पवे हा। समूरिन धुरिन सां सलाह मशवरे बाद असेंबली में आंदल मुसवदे ते एतराज समझ खां ॿाहिरि आहे। ॾाढी ख़ुदाबंज भुट्टो में शहीदन की मज़ारन ते हाज़िरी भरण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त तजवीज़ुनि ते अमल करण बावजूद अपोजिशन वारा असेंबली में हरू-भरू हंगामो कयो। खेस समझ में नथो अचे त गैर सियासी रवैयो रखंदड़ तहरीक इंसाफ में MQM वारा चाहिन छा था। मुराद अली शाह सदाई धमकी ॾींदो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जेका ॿोली इस्तेमाल कई उहा मुनासिब न हुई। सिंध सरकार जो बयान आर्टिकल 144 की भनकड़ी है। सूद समाज वफाकी वजीर फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन के मजबूत करण चाहियूं था। इलेक्शन कमीशन में केतिरियूं ई इंतिहा पसंद पार्टियों रजिस्टर आहिनि। मुस्लिम लीग नून जे हिकु बि डोनर जो रिकॉर्ड न आहे। पार्टी फंडिंग के आम कयो वञे। 2009 खां 2012 ताईं पीपुल्स पार्टी की फंडिंग जो को भी रिकॉर्ड मौजूद न आहे। फंड जो ज़रियो अञा ताईं मालूम न आहे। खैबर पख्तूनख्वा डिवीजन में नून लीग जो कॾहिं बि एहतसाब नाहे थियो। फारूक हबीब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो आहे त गुज़िरियल हुकूमतनि गवादर जी आवाम जा मसाला हल न कया। परनी फंडिंग केस में ईअं कम न थी रहियो आहे जीअं थियणु घुरिजे ऐं समूरिन सियासी पार्टी जा खाता अवाम आॾो अचणु घुरिजनि। तब्दीली सरकार पारा सिंध ऐं सिंधियुनि सां तासुब जो खुलियल इज़हार। वफाकी वज़ीर असद उमर चयो आहे त सिंध बल्दियाती तरमीम बिल कंहिं ख़ासि पार्टी जो मसइलो न आहे। सूबाई सरकार के कराची में रहंदड़ माण्हुनि खे अहमियत ॾियणी पवंदी। मकानी इदारनि जो निज़ाम मुकमल तौर बाइख्तियार हुजणु घुरिजे। अवाम खे बाइख्तियार बनाइण ताईं मसइला हल नथा थी सघनि। वज़ीर आज़म इमरान खान ग्वादर में हलंदड़ मुहाणनि जे एहतजाज जो नोटिस वठी छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में कप्तान चयो त ट्रालर ज़रिए गैर कानूनी तरीक़े सां मच्छी मारींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। ॾींहं राति महिनत कंदड़ मुहाणनि जा जाइज़ मसइला हल करण लाइ हू बलोचिस्तान जे वॾे वज़ीर साहब ॻाल्हाईंदो। नून लीग पारां हिकु भेरो ॿीहर तब्दीली सरकार ऐं वज़ीर आज़म इमरान खान ते छिती तनक़ीद। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकूमत ऐं नेब जो गठजोड़ सॼी दुनिया में वाइको थी चुको आहे। नेब मुखालिफ़ धुर जी कंहिं बि अॻवान ते हींअर ताईं करप्शन जो हिकु रुपयो बि साबित नाहे करे सघी। इमरान खान पाण नेब चेयरमैन बणिजी वञे तॾहिं बि साबित न करे सघंदो। साज़िश करे इलेक्शन लाइ EVM सिस्टम आंदो वियो आहे। मुल्क ते मड़ियलनि फुरलुट खां सवाइ 3.5 वरे में कुझु बि नाहे कयो। वज़ीर आज़म के इंस्पेक्शन कमीशन के 2 मेंबरन जो कॉन्ट्रैक्ट खत्म थियण करे पिंडोरा पेपर की जांच मुतासिर थियण जो ख़दशो। अबू आकिब और डॉक्टर MA कमाल जो कॉन्ट्रैक्ट अज पूरो थी वियो। मामले की जांच चार्टर्ड अकाउंटेंट बदिरां UAT के अगूणे VC के मिलण करे जांच मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो। इंस्पेक्शन कमीशन के चेयरमैन मेंबरन जो कॉन्ट्रैक्ट वधाइण लाइ समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी। सेवण में SHO जी साथियुनि सां गॾिजी नौजवान सां बद फैली। मुतासिर नौजवान जे वारसनि ऐं शहरियुनि जे पहुचण ते SHO पीर अल्लाह बचायो पारां फरार थियण जी कोशिश। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि मामले जो केस दाख़िल। सेवण थाणे जे SHO समेत 3 ॼणा नामज़द। पुलिस कार्रवाई करे हिकु जवाबदार अब्बास तालपुर के गिरफ्तार करे वरितो। मुतासिर नौजवान जो चवणु आहे त SHO खे मोतमार धमकियूं पियो ॾिए। तहफ़ुज़ ॾेई साणनि इंसाफ़ कयो वञे। डिगड़ीअ में सुनर स्टाफ वटि तेज रफ्तार वीगो जो कार खे टक्कर। जुडोवासी नौजवान फोत। औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। सकरण वेझो ड्राइवर खे निंड अचण सबबि ट्रेकर
ऋण शाख में किरी पियो 25 वरे जो खलील अहमद हयाती विञाए वेठो। हिकु ॼणो ज़ख़्मी। चंबड़ लॻ ट्रैक्टर टाली जो टक्कर लॻण सबबि ट्रक ड्राइवर जी बात थी को। पाकिस्तान और वेस्ट इंडीज विच में T20 सीरीज मैच सुभाणे कराची में खेड़ी वेंदी। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म चयो आहे त वेस्ट इंडीज जा कुछ रांदीगर नाहिन आया, उन बावजूद हू मेहमान टीम के आसान हदफ नथा समझन। कप्तान की हैसियत में हू रांदीगरनि की हौसला अफ़जाई कंदो रहंदो। यूरोपीय मुल्क यूक्रेन के हमले जो तैयारियों। रूस सरहदी इलाके 1 लाख खां वधीक फौजी मुकर्रर करे छड़िया। जंगी जहाज़न हेलीकॉप्टरन जी चुरपुर में वाध। यूरोपीय यूनियन खबरदार कयो आहे त यूक्रेन ते हमलो कयो वियो त इहा जंग रुगो हिक मुल्क ताईं महदूद न रहंदी। अमरीका जी रूस के धमकी। सदर जो बाइडन जो चवणु आहे त यूक्रेन मथां हमले ते अमरीका ख़ामोश न वेहंदो। नाज़रीन, हेडलाइंस हमारी तफसीली खबरों मुख्तसर ब्रेक।